रसूल डायरी ड्रामा तकरीबन केतिरा कया? यार याद कोन्हे के असुल सब कया त काफ़ी आहिनि, मतिलबु तादाद हिकिड़ो मतिलबु काउंटिंग कजे त भई मूं सीरियलूं कोई 50 कयूं हुजनि, सोलो प्लेस के 25 कया हुजनि या 40 कया हुजनि। अच्छा, तव्हांखे अमूमन तादाद यादि नथी रहे, जीअं तव्हांखे तव्हांजा रोमांस यादि नथा रहनि? हाँ बिल्कुलु बिल्कुलु। तीअं तव्हांखे तव्हांजो जेको फ़नी सफ़र बि यादि नथो रहे? फ़नी सफ़र मूंखे यादि आहे त भई 77 में मूं स्टेज ड्रामा कया ऐं तमामु सुठा ड्रामा कया। उन खां पोइ जॾहिं 83 में PTV ते आयुसि, माइनर रोल कया, काफ़ी माइनर रोल कया। मतिलबु को कुंड ते बीठो आहे, को कुआड़ी खयों बीठो आहे, को केॾी महिल लठ खयों बीठो आहे, केॾी महिल बंदूक खयों बीठो आहे। इहे माइनर रोल अदा गुज़री वञा, गुज़री वियासीं, इहे माइनर रोल कया। पोइ सम्झो त काफ़ी वक़्त खां पोइ, बल्कि तव्हां सम्झो त भई 92 खां नाटक रंग कुझु वधीक थिया, कुझु सीरियलूं थियूं। पोइ 92 खां पोइ जॾहिं गामू सचार थियो, तव्हां पोइ हुन में गामू सचार में, ऐं हिकिड़ी सीरियल बि कई जियापो, जंहिंमें अमन मूंसां गॾु हुए। पोइ उन खां पोइ मूंखे थोरो बहितर कमु मिलणु शुरू थियो। आस्ते आस्ते पोइ रूप हज़ार मिलियो, पोइ ॿिया ड्रामा मिलिया। इन में रूप हज़ार जी तव्हां ॻाल्हि छेड़ी, ही रूप हज़ार उर्दू ड्रामा जेको तव्हां ज़िंदगी में पहिरियों भेरो कयो? बिल्कुलु बिल्कुलु बादशाह। उर्दू ड्रामा इन खां मूं पहिरीं कया, पर माना रोल हुन में नंढा नंढा रोल हुया, मतिलबु सपोर्टिंग रोल हुया, पर हिन में लीडिंग रोल। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो त एतिरा सारा रोल तव्हां कया, एॾा सुठा सुठा किरदार कया, को उन्हनि में को अहिड़ो किरदारु जेको तव्हांखे यादि हुजे त यार हीउ तमामु सुठो भलो किरदारु मूं कयो? हिकिड़ी ॻाल्हि सची तव्हांखे ऑनेस्टली तव्हांखे ॿुधायां, इहे त हाणे मतिलबु आउं चवां थो त भई मूं रूप हज़ार ॾाढो सुठो कयो, ऐं कूंज हिकिड़ी सीरियल थी, उन में मूं कमु ॾाढो सुठो कयो। पर कमु करण खां पोइ वरी जेॾी महिल माण्हू ॾिसे थो न पाण खे स्क्रीन ते, चए थो यार हिते मूं न ही ग़लतियूं कयूं ऐं इहे मूंखे करणु न खपंदियूं। पोइ कोशिशि आउं वरी पंहिंजे हिसाब सां उहा कंदो आहियां त भई मूं हाणे जॾहिं मूंखे कमु मिलियो त आउं उनखे बहितर करण जी कोशिशि कंदुसि, त पोइ आउं ईअं कंदुसि। प्रोग्राम शतरंज जा तमामु एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।